सूरत निसा मदीना मुनव्वरा में नाज़िल थी आहे। इन्ही में 24 रुकू ऐं 176 आयतूं आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا। ए इंसानो तव्हां पंहिंजे रब खां ॾिजो जे तव्हां खे हिकु इंसान यानी हज़रत आदम मां पैदा फरमायो ऐं उन इंसान मां घरवारी यानी बीबी हवा खे पैदा फरमायो ऐं उन्हनि ॿिन्ही मां घणा मर्द ऐं घणियूं औरतूं पैदा फरमायूं। ऐं अल्लाह ताला खां ख़ौफ़ करियो जंहिंजे नाले सां सवाल करियो था ऐं माइटीअ जो लिहाज़ रखो। बेशक अल्लाह ताला हर वक़्तु तव्हांजा अमल ॾिसंदड़ आहे। وآتوا اليتامى أموالهم ولا تتبدلوا الخبيث بالطيب ولا تأكلوا أموالهم إلى أموالكم إنه كان حوبا كبيرا। ऐं यतीमनि खे संदन मिल्कियत ॾियो ऐं पंहिंजी हलाल मिल्कियत खे हराम सां तब्दील न करियो ऐं उन्हनि जी मिल्कियत पंहिंजी मिल्कियत सां मिलाए न खाओ। बेशक इहो तमामु वॾो गुनाह आहे। وإن خفتم ألا تقسطوا في اليتامى فانكحوا ما طاب لكم من النساء مثنى وثلاث ورباع فإن خفتم ألا تعدلوا فواحدة أو ما ملكت أيمانكم ذلك أدنى ألا تعولوا। ऐं तव्हांखे जेकॾहिं ख़ौफ़ आहे त यतीम छोकिरनि में इंसाफ़ न करे सघंदा पोइ निकाह करियो तव्हां जेका तव्हांखे पसंदि अचे औरतुनि मां ॿ ऐं टे ऐं चार। पोइ जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ आहे उन्हनि में इंसाफ़ न करे सघंदा त पोइ हिकु औरत सां निकाह करियो या ॿारनि सां। इहो हिकु निकाह करणु ज़्यादा क़रीब आहे जो तव्हांखे औरत ते ज़ुल्म न कंदा। وآتوا النساء صدقاتهن نحلة فإن طبن لكم عن شيء منه نفسا فكلوه هنيئا مريئا। ऐं औरतुनि खे संदन महरूं ख़ुशी सां ॾियो। पोइ जेकॾहिं उहे ख़ुशीअ सां महर मां काशे तव्हांखे ॾियनि पोइ तव्हां उन खे मज़े सां खाओ। ولا تؤتوا السفهاء أموالكم التي جعل الله لكم قياما وارزقوهم فيها واكسوهم وقولوا لهم قولا معروفا। ऐं न ॾियो तव्हां बेकुलनि खे संदन मिल्कियत जेका अल्लाह जे हुकुम सां तव्हां वटि रखियल आहे ऐं उन्हनि खे तव्हां उन ई मां मानी खारायो ऐं कपिड़ा पारायो ऐं उन्हनि सां सुहिणे इख़लाक़ सां ॻाल्हायो। وابتلوا اليتامى حتى إذا بلغوا النكاح فإن آنستم منهم رشدا فادفعوا إليهم أموالهم ولا تأكلوها إسرافا وبدارا أن يكبروا ومن كان غنيا فليستعفف ومن كان فقيرا فليأكل بالمعروف فإذا دفعتم إليهم أموالهم فأشهدوا عليهم وكفى بالله حسيبا। ऐं यतीमनि जे अकुल जो अंदाज़ो करियो एसि ताईं जो उहे निकाह जे लाइक़ थियनि। पोइ जेकॾहिं तव्हां उन्हनि जो अकुल बराबरि ॾिसो त पोइ उन्हनि जी मिल्कियत उन्हनि जे हवाले करियो ऐं उन्हनि जी मिल्कियत हद खां ज़्यादा न खाओ ऐं जल्दी में न खाओ त मतां उहे वॾा न थी वञनि। ऐं जेको तव्हां संभालींदड़ मां मालदार आहे त पोइ उन खे घुर्जे त पासो करे ऐं जेको संभालींदड़नि मां मोहताज आहे त पोइ ज़रूरत मूजिबि ख़र्च करे। पोइ तव्हां जॾहिं संदन हवाले संदन मिल्कियत करियो पोइ उन ते शाहिद मुक़ररु करियो ऐं अल्लाह ताला काफ़ी आहे हिसाब वठंदड़। للرجال نصيب مما ترك الوالدان والأقربون وللنساء نصيب مما ترك الوالدان والأقربون مما قل منه أو كثر نصيبا مفروضا। मर्दनि लाइ हिसो आहे उन में
जेको संदन पीउ माउ या माइट मिल्कियत छॾे विया आहिनि ऐं औरतुनि लाइ हिसो आहे उन ई में जेको संदन माउ पीउ या माइट मिल्कियत छॾे विया आहिनि। मिल्कियत पोती जी थोरी आहे या घणी, हर हिक जो हिसो मुक़ररु कयल आहे। وإذا حضر القسمة أولو القربى واليتامى والمساكين فارزقوهم منه وقولوا لهم قولا معروفا। ऐं जॾहिं पोती जी मिल्कियत विराइण वक़्तु रिश्तेदार ऐं यतीम ऐं मिस्कीन अचनि त पोइ उन जी मिल्कियत मां उन्हनि खे कुझु खारायो ऐं उन्हनि सां सुहिणे इख़लाक़ सां ॻाल्हायो। وليخشى الذين لو تركوا من خلفهم ذرية ضعافا خافوا عليهم فليتقوا الله وليقولوا قولا سديدا। ऐं उहे माण्हू भले त ॾिजनि जिन पंहिंजे पोयां नंढड़ो औलाद छॾियो आहे, उन जो कहिड़ो न ख़तरो थिए थो उन्हनि खे, पोइ उन्हनि खे घुर्जे अल्लाह जो ख़ौफ़ कनि ऐं सही सिधी ॻाल्हि कनि। إن الذين يأكلون أموال اليتامى ظلما إنما يأكلون في بطونهم نارا وسيصلون سعيرا। बेशक जेके माण्हू यतीमनि जी मिल्कियत ज़ुल्म सां खाइनि था उहे पंहिंजे पेटनि में बाहि खाइनि था ऐं जल्दी जहन्नम जी बाहि में दाख़िल थींदा। يوصيكم الله في أولادكم للذكر مثل حظ الأنثيين فإن كن نساء فوق اثنتين فلهن ثلثا ما ترك وإن كانت واحدة فلها النصف ولأبويه لكل واحد منهما السدس مما ترك إن كان له ولد فإن لم يكن له ولد وورثه أبواه فلأمه